मीरपुर बठोरो पुलिस पारां मज़दूरी कंदड़ नौजवान ते गुटकनि जो कूड़ो केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ नौजवाननि जे वारसनि, औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुज़ुकी ते कंडक्टरी कंदड़ नौजवान पुट ते गुटकनि जो कूड़ो केस दाख़िल करे ज़्यादती कई वई। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस पुट मथां दाख़िल कयल कूड़े केस जी शफ़ाफ़ जांच कराई इंसाफ़ ॾियारे। मिसमात सकीना जो साफ़ी नाडू दाऊं। ख़बर मूजिब मीरपुर बठोरो पुलिस पारां कुछ ॾींहं अॻु ॻोठ हाजी दिलशाद ज़हूर जे रवासी पोरियत नौजवान इब्राहिम पुट महमूद खान ज़हूर खे गिरफ़्तार करे मथसि गुटकनि जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ नौजवान जे वारसनि जो प्रेस क्लब आॾो औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि समेत महमूद खान ज़हूर, अली असगर ज़हूर, उस्मान ज़हूर ऐं मिसमात सकीना जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि IG सिंध पुलिस ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां घुर कई त मुंहिंजे पोरियत पुट ते पुलिस पारां दाख़िल कयल कूड़े केस जी शफ़ाफ़ जांच कराई इंसाफ़ कयो वञे। ॿी तरफ़ SHO बठोरो कादर बख़्श ब्रेमाणी राब्तो करण ते ॿुधायो बठोरो कोरवा रोड ते टेक्निकल कॉलेज वटि स्नैप चेकिंग दौरान हिन खे गुटको बरामद थियो जंहिंमें 400 गुटका मौजूदु हुआ। इन जो मथसि केस दाख़िल कयो। असांजे साणुसि का बि दुश्मनी न आहे। रिपोर्टर नज़र अली मेमण NTV न्यूज़ मीरपुर बठोरो।